बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल-बाबुस्साबिउ फिल वस्ल वल फस्ल। अल-वस्लु अत्फ़ु जुमलतिन अला उख़रा वल फस्लु तर्कुहु वल कलामु हाहुना कासिरुन अलल अत्फ़ बिल वाव लिअन्नल अत्फ़ बिग़ैरिहा ला यक़अ फ़ीहि इश्तिबाह व लिकुल्लि मिनल वस्ल बिहा वल फस्ल मवादिउल वस्ल बिल वाव यजिबुल वस्लु फ़ी मौदिअइन। अल अव्वल इज़ा इत्तफ़क़तल जुमलतान ख़बरन औ इंशाअन कान बैनहुमा जिहतु जामिअतुन अय मुनासिबतुन ताम्मतुन वलम यकुन मानिअ मिनल अत्फ़ नहव इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फ़ुज्जार लफ़ी जहीम व नहव फ़लयदहकू क़लीलन वलयबकू कसीरा। असां पुठियां पढ़ी आयासीं त मुसन्निफ़ ॿुधायो हुयो त इल्मुल मआनी जा कुल 8 बाब हूंदा ऐं आख़िर में हिकु ख़ात्मे जो ज़िकिर थींदो। त उन्हनि 8 बाबनि मां जा 6 बाबनि जो पोइ ते ज़िकिर थी आयो। अॼोके सबक़ खां 7हों बाब मुसन्निफ़ शुरू करे रहियो आहे। त 7हों बाब जेको आहे इहो वस्ल ऐं फ़स्ल जे बारे में आहे। 7हों बाब वस्ल ऐं फ़स्ल जे बारे में आहे। वस्ल ऐं फ़स्ल, वस्ल चइबो आहे हिकु शइ खे ॿी शइ सां मिलाइणु। फ़स्ल चइबो आहे हिकु शइ खे ॿी शइ खां जुदा करणु। हिन ई जॻह ते वस्ल ऐं फ़स्ल मां मुराद वस्ल मंझां मुराद आहे त हिकिड़े जुमिले जो ॿिए जुमिले ते अतफ़ करणु। अतफ़ जे ज़रिए हिकिड़े जुमिले खे ॿिए जुमिले सां मिलायो वेंदो आहे न। त हिकिड़े जुमिले वस्ल जी हिते इस्तिलाह में चइबो वस्ल माना हिकु जुमिले जो अतफ़ करणु ॿिए जुमिले ते। जेकॾहिं हिकु जुमिले जो अतफ़ ॿिए जुमिले ते कयो थो वञे त इनखे चइबो वस्ल। ऐं जेकॾहिं हिकु जुमिले जो अतफ़ ॿिए जुमिले ते नथो कयो वञे त इनखे चइबो फ़स्ल। त हाणे अतफ़ कहिड़े जॻह ते कयो वेंदो, कहिड़ी जॻह ते न कयो वेंदो, किथे वस्ल कयो वेंदो, किथे फ़स्ल कयो वेंदो, इन सभिनी जो तफ़सील मुसन्निफ़ अॼोके सबक़ में ज़िकिर कंदो। ॻाल्हि सम्झ में आई त हिकिड़े जुमिले जो ॿिए जुमिले ते जेकॾहिं अतफ़ कयो वञे त चवंदासीं इहो आहे वस्ल। ऐं जेकॾहिं हिकु जुमिले जो अतफ़ ॿिए जुमिले ते न कयो वञे त चवंदासीं इहो आहे फ़स्ल। पोइ अतफ़ जा अवां पढ़ी आहियो त अतफ़ जा हरूफ़ मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि जी मानाऊं बि पढ़ी आहियो त कहिड़ो हर्फ़ कहिड़ी माना में इस्तेमालु थींदो आहे। लेकिन मुसन्निफ़ फरमाए थो त हरूफ़ आतिफ़ा मंझां हिन जॻह ते सिर्फ़ु बहस जेको थींदो सो वाव जो थींदो। वस्ल ऐं फ़स्ल में जेको अतफ़ कयो वेंदो आहे उहो सिर्फ़ु वाव हर्फ़ आतिफ़ सां कयो वेंदो आहे। बाक़ी हर्फ़ आतिफ़ मंझां कंहिं सां बि अतफ़ न कयो वेंदो। इन जो वजह इहो आहे त हरूफ़ आतिफ़ मंझां जेको वाव आहे इहो सिर्फ़ु इश्तराक जे लाइ ईंदो आहे, यानी हिकु जुमिले खे ॿिए जुमिले में मिलाइण जे लाइ ईंदो आहे ऐं उहो कुझु तग़यीर जी माना बि ॾींदो आहे। लेकिन ॿिया जेके हरूफ़ आतिफ़ा आहिनि उहे पंहिंजी बि अलॻि माना रखंदा आहिनि। मिसाल जीअं जेकॾहिं तव्हां फ़ा जे ज़रिए अतफ़ कंदव त फ़ा जे ज़रिए अतफ़ करण सां इहो मतिलबु थींदो त माना हीउ जेको मौतूफ़ अलैहि आहे इहो मौतूफ़ खां बाद में आयो आहे, माना उते ताक़ीब मअल वस्ल जो उहो फ़ाइदो ॾींदो। ऐं जेकॾहिं तव्हां सुम जे ज़रिए अतफ़ कंदव त इन जो मतिलबु आहे त माना मौतूफ़ अलैहि खां बाद में आयो आहे ऐं कुझु ताख़ीर सां आयो आहे। त ॿिया जेके हरूफ़ आतिफ़ा आहिनि उहे हर हिकु पंहिंजी पंहिंजी माना बि रखे थो ऐं उहे अलॻि मानाऊं अदा कनि था। सो उन जे करे उन्हनि सां अतफ़ न कयो वेंदो। अतफ़ हिते वस्ल ऐं फ़स्ल में जेको बहस थींदो उहो हरूफ़ आतिफ़ा मंझां सिर्फ़ु वाव जो बहस थींदो, छो त वाव सिर्फ़ु इश्तिबाह जे लाइ ईंदो आहे, यानी इश्तराक जे लाइ ईंदो आहे, हिकु जुमिले खे ॿिए जुमिले सां मिलाइण जे लाइ ईंदो आहे। उन जे करे हिते बहस सिर्फ़ु वाव जे मुतालिक़ थींदो, हरूफ़ आतिफ़ा मंझां ॿिए कंहिंजे मुतालिक़ न थींदो। उन खां पोइ मुसन्निफ़ ॿुधायो त फ़स्ल जा कहिड़ी जॻह ते वस्ल कयो वेंदो ऐं कहिड़ी जॻह ते फ़स्ल कयो वेंदो, उन जूं सूरतूं बयानु कयूं अथई, उन जा मक़ाम बयानु कया अथई।
त मुसन्निफ़ ॿुधाए थो त वस्ल यानी अतफ़ करणु, हिकु जुमिले जो ॿिए जुमिले ते अतफ़ करणु। चए थो वस्ल जूं ॿ सूरतूं वुजूबी आहिनि, अहिड़ियूं ॿ सूरतूं आहिनि जिन में वस्ल करणु वाजिबु आहे। ऐं फ़सल यानी जंहिं जॻह ते वस्ल न कयो वञे, जंहिं जॻह ते अतफ़ न कयो वञे, उहे मुसन्निफ़ 5 सूरतूं बयानु कंदो। त 5 अहिड़ियूं सूरतूं आहिनि जिथे असांखे अतफ़ खे छॾिणो पवंदो, हुरूफ़ आतिफ़ा मंझां वाव या को हरफ़ असां न आणींदासीं, त उनखे चवंदासीं फ़सल माना जुदाइगी करणु, ठीकु आहे, माना अतफ़ न करणु। उन जूं 5 सूरतूं बयानु कंदो। तर्जुमो कयो। अल बाब साबियो फिल वस्ल वल फ़स्ल, 7हों बाब वस्ल ऐं फ़स्ल जे बारे में आहे। अल वस्ल अतफ़ जुमलतुन अला उख़रा, अल वस्ल अतफ़ जुमलतुन अला उख़रा, वस्ल चइबो आहे अतफ़ करणु हिकु जुमिले जो अला उख़रा ॿिए ते, इहा आहे वस्ल जी इस्तिलाही तारीफ़। वल फ़स्ल तर्कुहु, ऐं फ़स्ल चइबो आहे तर्कुहु छॾे ॾियणु उन जो, यानी अतफ़ न करणु। वल कलाम हा हुना कासिरुन अलल अतफ़ बिल वा, ऐं कलाम हिन जॻह ते कासिर, पुठियां तारीफ़ पढ़ी आहे, माना शामिल आहे, ठीकु आहे। कसर जेको मख़सूस आहे, ख़ासि आहे, बंद आहे, शामिल आहे। अलल अतफ़ बिल वा, अतफ़ बिल वाव सां, यानी कि हिन फ़स्ल मंझि सिर्फ़ु हुरूफ़ आतिफ़ा मंझां वाव जो बहस थींदो, ॿिए कंहिंजो बहस न थींदो। छाजे करे? जो लिअन्नल अतफ़ बिग़ैरिहा ला यक़उ फ़ीहि इश्तिबा, छो जो अतफ़ उन खां अलावा, यानी इन वाव खां अलावा ॿिया जेके हुरूफ़ आतिफ़ा आहिनि, ला यक़उ फ़ीहि इश्तिबा, न वाक़िअ थींदो आहे उन में इश्तिबा यानी शिराकत। वलिकुल्ल मिनल वस्ल बिहा वल फ़स्ल मवादिउ, ऐं हर हिक जे लाइ वस्ल खां ऐं फ़स्ल खां मवादिउ जॻहूं आहिनि, यानी कि वस्ल जूं बि कुझु सूरतूं आहिनि त कहिड़ियुनि सूरतुनि में वस्ल कयो वेंदो, ऐं फ़स्ल जूं बि कुझु सूरतूं आहिनि त कहिड़ियुनि सूरतुनि में फ़स्ल कयो वेंदो। त पहिरियां मुसन्निफ़ 2 सूरतूं बयानु कंदो वस्ल जूं, त जंहिं जॻह ते असांखे हुरूफ़ आतिफ़ा मंझां वाव आणणो वाजिबु आहे, लाज़िम आहे, उहो तो ॿुधाए। मवादिउल वस्ल बिल वाव यजिबुल वस्ल फ़ी मौदिअइन, मवाद वस्ल, वस्ल करण जूं जॻहूं वाव जे ज़रिए वाजिबु आहे वस्ल करणु, फ़ी मौदिअइन 2 जॻहुनि में। तवजो ॾियाजो, पहिरीं सूरत मुसन्निफ़ बयानु कंदो। पहिरीं सूरत इहा आहे त जॾहिं 2 जुमिला मुत्तफ़िक़ हुजनि, ख़बर ऐं इंशा जे सूरत में, यानी कमाल इत्तिसाल हुजे, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां सम्झो। वस्ल करण जी पहिरीं सूरत इहा आहे त कमाल इत्तिसाल हुजे ॿिन्ही जुमिलनि में। कमाल इत्तिसाल जो मतिलबु आहे त 2 जुमिला या त जुमिला ख़बरिया हुजनि या त 2 जुमिला इंशाया हुजनि। ईअं न हुजे त हिकिड़ो जुमिला ख़बरिया हुजे ॿियो जुमिला इंशाया हुजे। अगरि हिकिड़ो जुमिला ख़बरिया हूंदो ॿियो जुमिला इंशाया हूंदो त इहो हूंदो कमाल इनक़िता, उते अतफ़ खे छॾे ॾिबो आहे, अतफ़ नाहे कबो, ठीकु आहे। त जॾहिं कमाल इत्तिसाल हुजे, यानी कि 2 जुमिला या त ख़बरिया हुजनि या त 2 जुमिला इंशाया हुजनि, त इहो आहे कमाल इत्तिसाल, इन जॻह ते अतफ़ कयो वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि में मुनासिबत बि हुजे। कीअं? यानी ॿिन्ही जुमिलनि में, यानी पहिरीं ॻाल्हि इहा त 2 जुमिला या त ख़बरिया हुजनि या त 2 जुमिला इंशाया हुजनि। पोइ जुमिले में त लाज़मी इस्नाद हूंदो न, हिकिड़ो मुसनद हूंदो ॿियो मुसनद इलैह हूंदो। त जुमिले में जेकी मुसनद ऐं मुसनद इलैह अचनि था, त 2 मुसनद, ॿिन्ही मुसनदनि जी हिक ॿिए सां मुताबिक़त हुजे ऐं ॿिन्ही मुसनद इलैह जी बि हिक ॿिए सां मुताबिक़त हुजे। यानी जुमिला अवल जो मुसनद जुमिला सानी जे मुसनद सां मुताबिक़त रखे, ऐं जुमिला अवल जो मुसनद इलैह जुमिला सानी जे मुसनद इलैह सां मुताबिक़त बि रखे, त पोइ असां उते वस्ल कंदासीं। हुरूफ़ आतिफ़ा मंझां वाव जे ज़रिए असां अतफ़ करे ॿिन्ही जुमिलनि खे पाण में मिलाईंदासीं।
अच्छा, अतफ़ कीअं कयो वेंदो भला हिन ॻाल्हि खे सम्झो। ॿिनि जुमिलनि जो पाण में अतफ़ कयूं था। मिसाल जीअं ज़रब ज़ईदुन व ज़हब अमरुन। ज़रब ज़ईदुन हिकिड़ो जुमिलो आहे, व ज़हब अमरुन ॿियो जुमिलो आहे। त ॾिसो, ज़रब ज़ईदुन इहो बि जुमिला ख़बरी आहे, ज़हब अमरुन इहो बि जुमिला ख़बरी आहे। त असां इन्हनि ॿिन्हिनि में अतफ़ कयोसीं, अतफ़ असां कयोसीं। ऐं फ़सल यानी अतफ़ न करणु, मसला इनखे चई ज़हब ज़ईदुन ज़रब अमरुन, अतफ़ खे छॾे ॾियणु यानी वाव हुरूफ़ आतिफ़ा खे न आणणु। ठीकु आहे, त कहिड़ी जॻह ते असां अतफ़ कंदासीं ऐं कहिड़ी जॻह खे असां अतफ़ न कंदासीं, उन्हनि जॻहुनि खे मुसनिफ़ बयानु करे रहियो आहे। त पहिरीं सूरत कहिड़ी ॿुधाई त जॾहिं ॿिन्हिनि जुमिलनि में कमाल इत्तिसाल हुजे त पोइ असां अतफ़ कंदासीं, पोइ असां वसल कंदासीं, हुरूफ़ आतिफ़ा मंझां वाव खे आणींदासीं। उहो ॿिनि कमाल इत्तिसाल जो छा मतिलबु आहे त या त ॿई जुमिला ख़बरे हुजनि या त ॿई जुमिला इंशाय हुजनि। ऐं ॿियो त इन ॿिन्हिनि जुमिलनि में जे इस्नाद में बि मुताबिक़त हुजे, यानी जुमिले अवल जो मुसनद जुमिला सानी जे मुसनद सां मुताबिक़त रखे, जुमिला अवल जो मुसनद इले जुमिला सानी जे मुसनद इले सां बि मुताबिक़त हुजे। ऐं अतफ़ खां माने बि का शइ न हुजे, अतफ़ जा माने वरी पोइ अॻियां ज़िक्र कंदो। अतफ़ मंझि माने बि को न हुजे त पोइ असां उते अतफ़ कंदासीं। मिसाल मुसनिफ़ बयानु कया, इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम। त बेशक नेकोकार नेमतुनि में आहिनि यानी जन्नत में हूंदा, ऐं बेशक फुज्जार गुनहगार अलबत्ता जहन्नम में हूंदा। त हाणे ॾिसो, इन्नल अबरार लफ़ी नईम इहो जुमिला ख़बरी आहे, व इन्नल फुज्जार लफ़ी इहो कहिड़ो जुमिलो आहे, इहो बि जुमिला ख़बरी आहे। त ॿई जुमिला ख़बरी आहिनि, पहिरियों शर्त पूरो थियो न वसल करण जो। ॿियो वरी छा चईंदा, यानी उन्हनि में इस्नाद में बि मुताबिक़त हुजे। त हाणे पहिरें जुमिले जो मुसनद इले आहे इन्नल अबरार, अबरार मुसनद इले आहे नेकोकार। हाणे मुताबिक़त जो मतिलबु आहे त माना उहे शयूं हिक ॿिए जे मुतज़ाद हुजनि, हिकिड़ी शइ जो तसवुरु कयो वञे त ॿी शइ अज़ ख़ुदि उनजे ज़हन में अची वञे। जीअं मसइलन तव्हां सर्दी जो तसवुरु कंदव त गर्मी ज़हन में अची वेंदी न अज़ ख़ुदि, जेकॾहिं तव्हां ॾींहं जो तसवुरु कंदव त राति अज़ ख़ुदि ज़हन में, त इहा हिकिड़ी उन्हनि ॿिन्ही में मुनासिबत थी, हिकिड़ो उन ॿिन्ही में तालुक़ु थियो। त हिन जॻह ते इन्नल अबरार, अबरार जॾहिं नेकोकारनि जो असां ज़िक्र कयोसीं त गुनहगार असांजे ज़हन में अची विया। ठीकु आहे, त अबरार मुसनद इले आहे पहिरें जुमिले में, ऐं ॿिए जुमिले में मुसनद इले आहे फुज्जार। त अबरार ऐं फुज्जार जो हिक ॿिए सां तालुक़ु आहे न आहे तालुक़ु हिक ॿिए सां, मुनासिबत बि आहे। ऐं मुसनद हिननि में आहे नईम, पहिरें जुमिले में मुसनद आहे लफ़ी नईम, ऐं ॿिए जुमिले में मुसनद आहे जहीम। त हाणे जन्नत जो मुतज़ाद छा आहे, जहन्नम। जन्नत जो जॾहिं असां ज़िक्र कयूं था त जहन्नम तसवुर में अची वञे थो। त अबरार जे तरफ़ इज़ाफ़त कई वई आहे, नईम जी इज़ाफ़त कई वई आहे अबरार जे तरफ़, ऐं जहीम जी इज़ाफ़त कई वई आहे फुजार जे तरफ़। त ॿिन्हिनि जुमिलनि में मुसनद में बि मुताबिक़त आहे, मुसनद इलह में बि मुताबिक़त आहे, ऐं अतफ़ जो माने बि को न आहे। त हाणे असां हिते अतफ़ कंदासीं, उन जे करे ॾिसो आयो आहे इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुजार लफ़ी, हिते वाव हुरूफ़ आतिफ़ा आयो आहे। ईअं न आहे इन्नल अबरार लफ़ी नईम इन्नल फुजार लफ़ी, वाव खे छॾियो वियो आहे न, वाव जो ज़िक्र कयो वियो आहे। छो त हिते अतफ़ करण वारियूं सूरतूं आहिनि। सम्झ में आई पहिरीं सूरत, तर्जुमो कयो। अल अव्वल पहिरीं सूरत, इज़ा इत्तफ़क़तल जुमिलतान ख़बरन औ इंशाअन, जॾहिं मुत्तफ़िक़ थी वञनि ॿ जुमिला अज़रुए ख़बर जे या अज़रुए इंशाइया हुजण जे। त हिते ॿई जुमिला ख़बरी आहिनि। मिसाल में जुमिला इंशाए जो बि अॻियां मिसाल ॾिए थो, फल यदहकू कलीलन वल यबकू कसीरा। त हाणे ॾिसो इहो जुमिला इंशाए जो मिसाल आहे, फल यदहकू इहो अमुर आहे, पोइ उहे खिलनि थोरो ऐं रोअनि ज़्यादा।
इहो अमुर आहे, फल यदहकू अमुर आहे, अमुर जुमला इंशाई जो क़िस्म आहे। वल यबकू बि अमुर आहे, अमुर जुमला। त ॾिसो ॿई जुमला इंशाई आहिनि ऐं ॿिन्ही में मुताबिक़त बि आहे। कीअं त ॾिसो यदहकू खिलण जो ज़िद छा आहे, रोअण, खिलण जो तज़किरो आयो, उन सां मुनासिबत रोअण जी बि अची वई, त हिते अतफ वाव जो कयो वियो। त इन ज़िक्र कयो न, फल यदहकू कलीलन वल यबकू कसीरा, हिते वाव जो ज़िक्र कयो वियो, वाव खे तरक़ कयो वियो न कयो वियो, छो त हिते मुनासिबत आई। ठीकु आहे, त जुमला ख़बरे जो बि मिसाल ॾिनई, जुमला इंशाए जो बि मिसाल ॾिनई, ऐं मुनासिबत बि सम्झ में अची वई न। तर्जुमो कयो, वकान बैनहुमा जिहतु जामिअतुन, ऐं हुजे उन्हनि ॿिन्ही जे दरमियान जिहत जामिआ आहे, यानी मुनासिबतुन तामतुन, यानी मुकमिल मुनासिबत हुजे। मुकमिल मुनासिबत सम्झायोमांव, यानी ॿिन्ही जुमलनि जो मुस्नद लय में मुताबिक़त हुजे। ठीकु आहे, त इहा थींदी मुकमिल मुनासिबत जिहत जामिआ। टियों शर्त, वलम यकुन मानिउ मिनल अतफ, ऐं न हुजे कोई अतफ खां मानिउ। ठीकु आहे, त इहा वसल जी पहिरीं सूरत आहे। पहिरीं सूरत में टे शर्त रखियईं। पहिरियों शर्त कहिड़ो, त या त ॿई जुमला ख़बरे हुजनि या त ॿई जुमला इंशाए हुजनि। ॿियो शर्त कहिड़ो, त उन्हनि में मुनासिबत तामा बि हुजे। टियों शर्त कहिड़ो, त उन्हनि में अतफ जो को मानिउ बि न हुजे। हाणे मिसाल ॾिसो, इन्नल अबरार लफ़ी नईम, बेशक नेकोकार शख़्स अलबत्ता नेमतुनि में हूंदा, जन्नत में हूंदा, ऐं बेशक फुजार गुनहगार शख़्स अलबत्ता जहन्नम में हूंदा। ॿियो मिसाल जीअं फल यदहकू, पोइ भली उहे पोइ खिलनि उहे, कलीलन थोरो, वल यबकू ऐं रोअनि उहे कसीरा घणो। ॿुधाई न, फसल जूं घणियूं सूरतूं आहिनि, अहिड़ा ॿ मक़ाम आहिनि जंहिं जॻह ते वसल कयो वेंदो, वसल। ठीकु आहे, वसल जी घणियूं सूरतूं बयानु कयईं, अहिड़े ॿ सूरतूं आहिनि जंहिं जॻह ते जुमिले में वसल कयो वेंदो, यानी अतफ कयो वेंदो। उन मंझां पहिरीं सूरत बयानु कई, हाणे वरी ॿी सूरत बयानु थो करे। ॿी सूरत इहा आहे वसल करण जी। त तवजो हेॾां कयो, वसल करण जी ॿी सूरत इहा आहे त असां उन जॻह ते वसल कंदासीं जंहिं जॻह ते जेकॾहिं असां वसल न कयूं, यानी अतफ जे हरफ खे असां छॾे ॾियूं, ऐं जेकॾहिं असां वसल न कयूं त जेको असां मक़सदु अदा करणु चाहियूं था, जेको असां चवणु था चाहियूं, ॻाल्हि उन जे ख़िलाफ़ु थी वेंदी। ठीकु आहे, सम्झ में अचे थो न। यानी की असां ॿी सूरत वसल करण जी इहा आहे त उन जॻह ते वसल कयो वेंदो जिथे मुतकलिम जेका ॻाल्हि चवणु चाहे थो, जेकॾहिं असां अतफ न कंदासीं त मुतकलिम जो उहो मक़सदु ई अदा न थी सघंदो। सो मुतकलिम पंहिंजे मक़सदु अदा करण जे लाइ उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो अतफ करे। मिसाल सम्झो त इहा ॻाल्हि अञा ज़्यादा वाज़िह थी वेंदी। मिसाल इन जो आहे त केरु शख़्स पुछा थो करे त अली बीमार हुयो, हाणे अली जी तबियत कीअं आहे, हाणे अली तंदुरुस्त थियो आहे या न। मसलन अली बीमार हुयो, अवां अची केरु पुछा थो, अली अवांजो दोस्त आहे, उहो बीमार हुयो, पुछा थो अची केरु शख़्स करे त भाउ तुंहिंजो दोस्त अली जी तबियत हाणे कीअं आहे, त हाणे तूं इहो थो चवणु चाहीं त अली अञा तंदुरुस्त नाहे थियो, त पोइ तूं चवींदो ला व शफ़ाहुल्लाह, ला माना अली तंदुरुस्त नाहे थियो, व शफ़ाहुल्लाह ऐं अलाह उनखे शफ़ा ॾिए। त हिते ॿ जुमिला आहिनि, हिकिड़ो ला, ॿियो व शफ़ाहुल्लाह। ला कीअं जुमिलो आहे, ला अहिड़े तरह सां जुमिलो आहे त ला आहे बेमाना मा बरे अजे, ला बेमाना आहे मा बरे अ। ला जो मतिलबु छा आहे, माना अली तंदुरुस्त नाहे थियो, मा बरे अ माना नाहे थियो उहो बरी, नाहे थियो उहो तंदुरुस्त, व शफ़ाहुल्लाह ऐं अलाह उनखे शफ़ा ॾिए। तव्हां ॾिसो ला जेको आहे इहो जुमिला ख़बरी आहे, न ख़बर न त अली तंदुरुस्त नाहे थियो। ला बेमाना मा बरे अजे आहे, मा बरे अ इहो मुकमिल तरकीब ईअं थी, फ़ैल पंहिंजे फ़ाइल सां मिली करे जुमिला फ़ैलिया ख़बरिया थींदो, मा बरे अ। ला बेमाना मा बरे अजे आहे। व शफ़ाहुल्लाह इहो जुमिला इंशाई आहे, छो त इहो दुआई आहे, अलाह उनखे दुआई आहे, जुमिला इंशाई हूंदो आहे न। ठीकु आहे, त मातूफ़ अलैह जेको आहे उहो जुमिला ख़बरी आहे, ऐं मातूफ़ जेको आहे उहो जुमिला
इंशाई आहे त हिते कमाल इत्तिसाल थियो? कमाल इत्तिसाल न थियो न। छो त पहिरियों शर्त बयानु कई त असां वसल उते कंदासीं जिथे या त ॿई जुमिला ख़बरिया हुजनि या त ॿई जुमिला। हिन मिसाल में ॿई जुमिला ख़बरिया आहिनि न आहिनि, ॿई जुमिला इंशाई आहिनि न आहिनि। पहिरियों जुमिला ख़बरी आहे, ॿियो जुमिला। त हाणे इहो कानून इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त इते वसल न कयो वञे, वसल खे छॾियो वञे, लेकिन इते वसल कयो वेंदो। छो कयो वेंदो? त जेकॾहिं असां वसल न कंदासीं त पोइ इन जो मतिलबु ई तब्दील थी वेंदो। कीअं? हाणे मसलन ॾिसो न, ला व शफ़ाहुल्लाह, इन जो माना आहे त ला माना अली तंदुरुस्त नाहे थियो, व शफ़ाहुल्लाह ऐं अलाह उनखे शिफ़ा ॾिए। हाणे जेकॾहिं इनखे अवां वाव खे कटे छॾियो, अवां चयो ला शफ़ाहुल्लाह, छा माना थींदी इनजी? उनखे अलाह शफ़ा न ॾिए, शफ़ा उनखे अलाह ताला न ॾिए। त हाणे ॾिसो इन जो मतिलबु ई तब्दील थी वियो। जॾहिं असां अतफ़ कयूं था त इन जो मतिलबु आहे त माना अली अञा तंदुरुस्त न थियो आहे, अलाह उनखे शफ़ा ॾिए, माना मुतकलिम अलीअ जे लाइ दुआ करे रहियो आहे। जेकॾहिं असां अतफ़ खे छॾियूं था त मतिलबु थियो त माना मुतकलिम अलीअ खे बददुआ ॾेई रहियो आहे। हाणे अतफ़ छॾण ऐं करण सां मतिलबु सॼो तब्दील थी वञे थो। सो उनजे करे असांखे अतफ़ करिणो पवंदो तां त मुतकलिम जो मक़सदु सही तरह सां अदा थी वञे। सम्झ में आयो? हालांकि कमाल इत्तिसाल हिते नथो मिले, छो त हिकिड़ो जुमिला ख़बरी आहे, ॿियो जुमिला इंशा, लेकिन मक़सदु अदा करण जे वास्ते असांखे वसल करण जी ज़रूरत आहे। सो उनजे करे वसल करणु वाजिबु आहे, वसल कंदासीं। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। सानी ॿी सूरत, ठीकु आहे, ॿुधाई न त वसल जूं घणियूं सूरतूं आहिनि? ॿ। हिकिड़ी पढ़ियो, हाणे वरी ॿी सूरत। इज़ा औहम, जंहिं वक़्तु वहम थिए, तरकुल अतफ़, छॾे ॾियणु अतफ़ जो, ख़िलाफ़ल मक़सूद, मक़सद जे ख़िलाफ़, यानी कि जंहिं वक़्तु अतफ़ खे छॾे ॾियण सां मक़सद जे ख़िलाफ़ वहम थी वञे त पोइ छा कंदासीं? पोइ असां वसल कंदासीं, ठीकु आहे, अतफ़ कंदासीं, अतफ़ खे न छॾींदासीं। कमा इज़ा कुल्त, जीअं जो तूं चवीं, ला व शफ़ाहुल्लाह, न ऐं शफ़ा ॾिए उनखे अल्लाह ताला। ठीकु आहे, हिते ला छाजी माना में आहे? मां बरे जी माना में, माना अल्लाह उनखे ला आहे मां बरे जी माना में, माना अली तंदुरुस्त न थियो आहे। व शफ़ाहुल्लाह, ऐं अल्लाह उनखे शफ़ा ॾिए। त इहे ॿ जुमिला थी विया न, हिकिड़ो ला, ॿियो व शफ़ाहुल्लाह। ला जुमिला ख़बरीअ थियो, व शफ़ाहुल्लाह जुमिला इंशाईअ थियो। जवाब ॾींदे लिमन यसअलुका, जेको तोखां सवाल थो करे त हल बोरिया अली, छा तंदुरुस्त थी वियो आहे अली, मिनल मर्ज़, पंहिंजी बीमारीअ खां, फ़तरकुल वाह, पोइ वाव खे छॾे ॾियणु, यूहिमु दुआ अलैहि, इहो वहम थो पैदा करे बददुआ जो उनहीअ ते। दुआ अलैहि जी माना हूंदी आहे बददुआ ॾियणु, ठीकु आहे, ऐं दुआ लहू जी माना हूंदी आहे उनजे लाइ ख़ैर जी दुआ करणु, ऐं दुआ अलैहि हुजे उनजी माना थींदी बददुआ ॾियणु। यूहिम जेको वहम थो पैदा करे, फ़तरकुल वाव, ॾिसो न, वाव खे छॾे ॾियणु, वाव खे जॾहिं छॾे था ॾियूं, ला शफ़ाहुल्लाह, त पोइ छा थी माना थिए? हा, यानी बददुआ थी न, अलाह उनखे शिफ़ा न ॾिए, त चए थो फ़तरकुल वाव, पोइ छॾे ॾियणु वाव जो, इहो यूहिमु दुआ अलैहि, इहो वहम थो पैदा करे बददुआ ॾियणु उनजे ते। वग़र्ज़ुका दुआ लहू, ऐं तुंहिंजो मक़सदु आहे दुआ करणु उनजे लाइ। ॿई सूरतूं वसल जूं सम्झ में आयूं, ॿई सूरतूं वसल जूं सम्झ में आयूं। हाणे वरी फ़सल जूं 5 सूरतूं बयानु कंदो। फ़सल छाखे चइबो आहे? जुदाईगी करणु, शाबाश, यानी कि हिकु जुमिले जो अतफ़ ॿिए जुमिले ते न कयो वञे, हिकु जुमिले खे ॿिए जुमिले ते अतफ़, इनखे चइबो आहे फ़सल, माना जुदा करणु ॿिन्ही जुमिलनि खे। ठीकु आहे, ॿिन्ही जुमिलनि खे हिकु जुमिले खे ॿिए जुमिले ते अतफ़ न कयो वेंदो। कॾहिं अतफ़ न कयो वेंदो, उनजे लाइ ॿुधाए थो त फ़सल जूं
हाँ, फ़स्ल जो भी पहिरीं सूरत इहा आहे त ॿिन्ही जुमलनि में कमाल इत्तिसाल हुजे, कमाल इत्तिसाल हुजे ॿिन्ही जुमलनि में, त पोइ उन जॻह ते बि अतफ़ न कयो वेंदो। कमाल इत्तिसाल कहिड़ी तरह हुजे उन जूं 3 सूरतूं बयानु कयूं अथई। ठीकु आहे, पहिरीं सूरत बदल जे सूरत में, यानी कि पहिरियों जुमिलो ॿिए जुमिले जे लाइ मुबदल मिन हुजे, यानी पहिरियों जुमिलो मुबदल मिन हुजे त ॿियो जुमिलो बदल हुजे। यानी बदल जी सूरत में जेकॾहिं कमाल इत्तिसाल हूंदो त पोइ बि असां अतफ़ खे छॾे ॾींदासीं, अतफ़ असां न कंदासीं। ॿी सूरत बयानु कंदो ताक़ीद जे सूरत में, त जॾहिं पहिरियों जुमिलो ॿिए जुमिले जे लाइ ताक़ीद थी ईंदो त उते बि असां अतफ़ न कंदासीं, अतफ़ खे छॾे ॾींदासीं। टी सूरत बयानु कंदो बयान जे लाइ, वज़ाहत जे लाइ, तफ़सीर जे लाइ जॾहिं जुमिलो अचे त पोइ उते बि असां अतफ़ न कंदासीं। अतफ़ उन जे करे न कंदासीं जो ॾिसो वाव जेको आतिफ़ा हूंदो आहे न उहो मुग़ायरत खे चाहींदो आहे। छाखे चाहींदो आहे त माना पहिरियों जुमिलो ॿिए जुमिले खां कुझु तब्दील आहे, उन में ग़ैर आहे, उन में तब्दीली आहे। हिकु जुमिलो जो इतलाक़ ॿियो आहे ऐं पहिरें जुमिले जो इतलाक़ ॿी शइ आहे। मसलन जा ज़ैदुन व ज़हब अमरुन, ज़ैद जे लाइ अचणु साबित आहे, अमिर जे लाइ वञणु साबित आहे। ठीकु आहे, त ज़ैद जो इहा हिकिड़ो अलॻि जुमिलो थियो, हू अलॻि जुमिलो थियो, ॿिन्हिनि में मुग़ायरत अची वई न। पर बदल ऐं मुबदल मिन त हिकु ई शइ हूंदी आहे, उन में मुग़ायरत हूंदी आहे नाहे हूंदी, त उते वाव उते हरफ़ आतिफ़ आणींदासीं त पोइ त मतिलबु ई अदा न थींदो। छो त आतिफ़ छाखे चाहींदो आहे, जुदाईगी खे, मुग़ायरत खे, ऐं बदल ऐं मुबदल मिन त हिकु ई शइ आहे। यानी मिसाल जा ज़ैदुन अख़ूक, आयो ज़ैद तुंहिंजो भाउ, ईअं चवंदासीं जा ज़ैदुन व अख़ूक, आयो ज़ैद ऐं तुंहिंजो भाउ, मतिलबु ज़ैद अलॻि आहे, तुंहिंजो भाउ अलॻि आहे। ठीकु आहे, जेकॾहिं असां बदल में अतफ़ कंदासीं त पोइ बदल ऐं मुबदल मिन ॿई अलॻि शयूं थी वेंदियूं। हालांकि बदल ऐं मुबदल मिन हिकु ई शइ ईंदी आहे। जा ज़ैदुन अख़ूक, आयो ज़ैद तुंहिंजो भाउ, त ज़ैद बि उहो ई शख़्स आहे, तुंहिंजो भाउ बि। पर जेकॾहिं अतफ़ कंदासीं त पोइ ज़ैद अलॻि शख़्स थी थो वञे ऐं तुंहिंजो भाउ, पोइ उन में मुग़ायरत थी वञे न, उन में फ़र्क़ु थी थो वञे, जुदाईगी थी वञे उन्हनि में, ॿई हिक ॿिए जो ग़ैर थी था वञनि। सो उन जे करे बदल मंझि अतफ़ न कयो वेंदो। अहिड़े तरीक़े सां ताक़ीद बि मुअक्किद जो ज़िक्र कयो वेंदो आहे। जेका शइ मुअक्किद में हूंदी आहे उहा शइ ताक़ीद में हूंदी आहे, माना ॿई शयूं सेम हूंदियूं आहिनि, ॿई शयूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन जे करे बि उते बि अतफ़ खे ज़िक्र न कयो वेंदो आहे। ऐं जॾहिं कंहिं शइ जो बयानु कयो वेंदो आहे, तफ़सीर कई वेंदी आहे, वज़ाहत कई वेंदी आहे, त वज़ाहत बि उन शइ जी कई वेंदी न, त उते बि उन जॻह ते बि अतफ़ खे ज़िक्र, छो त अतफ़ खे ज़िक्र कंदासीं जेकॾहिं असां इन्हनि मंझां कंहिं बि हिकु सूरत मंझि, त उहे ॿई शयूं हिक ॿिए जो ग़ैर थी वेंदियूं, त पोइ उहे बदल ई न रहंदियूं, उहे ताक़ीद ई न रहंदियूं, उहे बयान ई न रहंदियूं। सो उन जे करे इन्हनि जॻहुनि ते हरूफ़ आतिफ़ा मंझां वाव खे आंदो वेंदो न आंदो वेंदो। ठीकु आहे, सम्झ में आयो? तर्जुमो कयो। पहिरीं सूरत आहे फ़स्ल जी, यानी अतफ़ न करण जी। ठीकु आहे, अल अव्वल पहिरीं सूरत, ऐं यकून ही त हुजे बैनल जुमलतैन, ॿिनि जुमलनि जे दरमियान इत्तिहादु ताम, मुकमिल इत्तिहाद। बदल मुबदल मिन में इत्तिहाद हूंदो आहे न, ॿई साॻियूं शयूं हूंदियूं आहिनि न। ठीकु आहे, बे अन तकून सानियतन, ही त हुजे ॿियो बदल मिनल ऊला, बदल पहिरें जो। मिसाल जीअं अमदकुम बिमा तअलमून, अमदकुम बे अनआमिन व बनीन। अमदकुम मदद कई तव्हांजी अल्लाह ताला, बेमा तअलमून उन्हनि शयुनि सां जिन खे तव्हां ॼाणो था। अमदकुम मदद कई तव्हांजी अल्लाह ताला, बे अनआम चौपायनि सां, व बनीन ऐं पुटनि सां। हिते अल्लाह जो नबी हज़रत हूद अलैहिस्सलाम उनजो तज़किरो आहे न, उन इहो चयो पंहिंजी क़ौम खे, त यानी कि तव्हां अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह ताला तव्हां ते केतिरियूं नेमतूं कयूं आहिनि,
त हाणे जॾहिं उन्हनि खे अलाह ताला जी नेमतूं बयानु कयो वियो त अमद, हाणे हिते ॿ जुमिला आहिनि ॾिसो, अमदकुम बिमा तअलमून इहो हिकु जुमिलो आहे, ऐं अमदकुम बिअनआमिन व बनीन इहो ॿियो जुमिलो आहे। इन में अतफ आंदो वियो आहे वाव खे? न आंदो वियो आहे, छो त इहे बदल मुबदल में न आहिनि, इहो बदल बाज़ आहे। कीअं त मदद कई आहे अलाह ताला तव्हांजी बेमा उन्हनि शयुनि सां जेके तव्हां ॼाणो था, माना अलाह ताला जा जेकी एहसान आहिनि तव्हां ते, अलाह जी जेका मदद आहे उहे उन्हनि खे अव्हां ॼाणो था। इहो इजमाली बयानु हुयो। त हाणे उन में उहे तमामु नेमतूं अची वियूं जिन खे उहे ॼाणनि था, त पोइ इहो मक़ाम इन जो आहे त कुझु नेमतुनि जो तफ़सील सां बि ज़िकिर कयो वञे त उहे कहिड़ियूं नेमतूं उन्हनि जे मथां आहिनि। त पोइ कुझु नेमतुनि खे अलाह ताला बयानु बि कयो, तव्हांजी अलाह ताला मदद कई आहे बे अनआमिन चौपायनि सां। त अनआम बिमा तअलमून में अचे थो नथो अचे? अचे थो न। त बिमा तअलमून में बि इहो शामिल आहे अनआम, ऐं बनीन, बनीन बिमा तअलमून में अचे थो नथो अचे? अचे थो। त इहे शयूं बि उन में अचनि थियूं, माना बिमा तअलमून जो इहे बाज़ आहिनि, अनआम ऐं बनीन, त इहो थियो बदलुल बाज़। त हाणे जेकॾहिं इन जॻह ते हुरूफ़ आतिफ़ा मञा वाव खे आंदो वञे हा त बिमा तअलमून इहे अलॻि शयूं थियनि हा, ऐं बिअनआमिन व बनीन इहे इन में मुग़ायरत अची वञे हा। सो उन जे करे मुग़ायरत खां बचण जे लाइ इन्हनि शयुनि हिते हुरूफ़ आतिफ़ा मञा वाव जो ज़िकिर न कयो वियो। ठीकु आहे, सम्झ में आयो? त फ़सल यानी कि जिथे अतफ़ खे छॾे ॾिनो वञे, उन मञा पहिरीं सूरत कहिड़ी आहे त जॾहिं इतिहाद ॿिनि जुमिलनि में जॾहिं इतिहाद ताम हुजे, इतिहाद ताम कीअं थींदो? उनजी पहिरीं सूरत बयानु कई त बदल जे ज़रिए थींदो। ॿी सूरत बयानु थो करे त बयान जे ज़रिए हूंदो। बयान जे ज़रिए छा मतिलबु? माना हिकिड़ो जुमिलो चयो वञे मुजमल, पोइ वरी उनजो तफ़सीर कयो वञे, उनजो तफ़सील कयो वञे, उनजी वज़ाहत कई वञे, उनजो बयानु कयो वञे, त उहे ॿई शयूं साॻियूं थींदियूं न। त उन जे करे इते बि हरफ़ आतिफ़ा मञा वाव खे न आंदो वेंदो, छो त वाव खे आणींदासीं त उन्हनि में मुग़ायरत पैदा कंदो। हालांकि इन्हनि में मुग़ायरत न आहे, इहा साॻी शइ जी वज़ाहत थी रही आहे। मिसाल सम्झो, जीअं मुसन्निफ़ ॾिनो आहे फवस्वस इलैहि शैतानु क़ाल या आदम हल अदुल्लुका अला शजरतिल ख़ुल्द। हाणे हिते ॿ जुमिला आहिनि, हिकिड़ो फवस्वस इलैहि शैतान, इहो हिकिड़ो जुमिलो आहे, जुमिला ख़बरी आहे। क़ाल या आदम हल अदुल्लुका अला शजरतिल ख़ुल्द, इहो ॿियो जुमिलो आहे। त हाणे हिते बि अतफ़ न कयो वियो आहे, ॿ जुमिला आहिनि पर हिते अतफ़ न कयो वियो आहे। छो न कयो वियो आहे? ॾिसो, फवस्वस इलैहि शैतान, पोइ विसविसो विधो उन खे, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे शैतान। त हाणे इहो इजमाली बयानु कयो वियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि शैतान आयो, शैतान अची उनखे विसविसो विधो। त हाणे ख़बर न पई त विसविसो कीअं विधईंसि, छा चयईंसि? पोइ अलाह रब्बुल इज़्ज़त उनजो तफ़सील बयानु करे रहियो आहे त चयईं त काल, चयईं त या आदम, ए आदम, हल अदुल्लुक, छा मां तोखे ख़बर ॾियां, अला शजरतिल ख़ुल्द, हमेशह रहण वारे दरख़्त जी, वण जी। ठीकु आहे, त हाणे इहो काल जो मक़ूलो आहे, ऐं इहे ॿ जुमिला आहिनि, पर हिते अतफ़ वाव जो वाव खे न आंदो वियो आहे। छाजे करे न आंदो वियो आहे? त इहे ॿई जुमिला साॻा ई आहिनि, हुनजो तफ़सील बयानु थी रहियो आहे, हुनजो बयानु वज़ाहत थी रही आहे पहिरें जुमिले जी ॿिए जुमिले सां। जॾहिं पहिरें जुमिले जी वज़ाहत थी रही आहे ॿिए जुमिले में, त ॿई जुमिला माना इतिहाद ताम आहे उन्हनि में, इहे ॿई जुमिला मुतहिद आहिनि, ॿई जुमिला हिकु ई शइ आहिनि। जॾहिं ॿई जुमिला हिकु ई शइ आहिनि त उनमें मुग़ायरत करे न थी सघिजेसि, उन जे करे हिते अतफ़ न आंदो वियो। सम्झ में आयो? मसलन हिते अतफ़ आंदो वञे हा, चयो वञे हा फवस्वस इलैहि शैतान वक़ाल या आदम, त माना हिते ॿई शयूं अलॻि थी वञनि हा। हालांकि पहिरें जुमिले जो ई बयानु आहे, इन में मुग़ायरत न आहे। सम्झ में आयो? टीं सूरत यानी मुसन्निफ़ ॿुधायो न त फ़सल जी
पहिरीं सूरत आहे त जुमिले में इतिहाद ताम हुजे। इतिहाद ताम कीअं हूंदो, पहिरियों ॿुधाई बदल जे सूरत में हूंदो, ॿियो ॿुधाई त बयान जे सूरत में हूंदो, टियों ॿुधाए थो त जुमिले में इतिहाद ताम ताक़ीद जे सूरत में हूंदो। जॾहिं ताक़ीद जे सूरत में जुमिले में इतिहाद ताम हुजे त उन जॻह ते फ़सुल कयो वेंदो, वसल न कयो वेंदो। ताक़ीद यानी कि साॻी ॻाल्हि खे उन ई ॻाल्हि खे ॿिए दफ़े वरी ज़िक्र कयो वञे। जॾहिं उन ई ॻाल्हि खे ॿिए दफ़े ज़िक्र कयो वेंदो त माना ॻाल्हि साॻी थी, हिकु ई ॻाल्हि थी, उन में जुमिले में इतिहाद ताम थी वियो। इतिहाद ताम इहो अतफ़ जे लाइ मान्य आहे। ठीकु आहे। मिसाल ॾिसो, जीअं फमहिलिल काफ़िरीन अमहिलहुम रुवैदा, इन में ॿ जुमिला आहिनि, हिकिड़ो फमहिलिल काफ़िरीन, ॿियो जुमिलो आहे अमहिलहुम रुवैदा। फमहिलिल काफ़िरीन इहो बि जुमिला इंशाई आहे, अमुर आहे। अमहिलहुम रुवैदा इहो बि जुमिला इंशाई आहे, अमुर आहे। ॿिन्ही जुमिलनि में मुताबिक़त अची वई। ॾिसो ॿई जुमिला इंशाई आहिनि, लेकिन अतफ़ न कयो वियो। अतफ़ छाजे लाइ न कयो वियो? जो अतफ़ जो माने मौजूदु आहे। कहिड़ो माने मौजूदु आहे? त इहे इन ॿिन्ही जुमिलनि में इतिहाद ताम आहे। इतिहाद ताम कीअं आहे त इहे ॿई जुमिला ताक़ीद जी सूरत में ज़िक्र थिया आहिनि। ठीकु आहे। ॿई जुमिला इंशा हुजनि त उते बि त अतफ़ कयो वेंदो न, जीअं पढ़ियासीं फलजद हकू। हा ठीकु आहे। सो हिन जॻह ते उन जे करे अतफ़ न कयो विया, छो त इहो ॿई जुमिला इहे ताक़ीद जे तौर ते ॿियो जुमिलो ज़िक्र थियो आहे। ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जो ताक़ीद आहे। फमहिलिल काफ़िरीन, पोइ मोहलत ॾे तूं काफ़िरनि खे, अमहिलहुम रुवैदा, मोहलत ॾे उन्हनि खे थोरी। फमहिलिल काफ़िरीन जो मतिलबु माना काफ़िरनि खे मोहलत ॾे, अमहिलहुम रुवैदा बि माना काफ़िरनि खे कुझु मोहलत ॾे। त इहो अमहिलहुम रुवैदा इहो पहिरें जुमिले जे लाइ ताक़ीद जे तौर ते ज़िक्र थियो आहे, यानी ॿिन्हिनि में इतिहाद ताम आहे। यानी इतिहाद ताम हुजे त पोइ उते मुग़ायरत जे लाइ वाव खे ज़िक्र नाहे कयो वेंदो। जॾहिं वाव खे ज़िक्र कंदासीं त पोइ मतिलबु उन में माना मुग़ायरत पैदा थी वेंदी। हालांकि हिते मुग़ायरत न आहे, हिते ताक़ीद जे तौर ते ज़िक्र थियो आहे। सम्झ में आयो? वयुकाल फी हाज़ल मौज़े, ऐं चयो वेंदो हिन जॻह में त इन बैनल जुमिलतैन, बेशक ॿिन्ही जुमिलनि जे दरमियान कमाल इत्तिसाल, कमाल इत्तिसाल आहे। ठीकु आहे। त ॿुधाई त माना फ़सुल जूं यानी कि जुमिले में अतफ़ खे छॾे ॾियण जूं घणियूं सूरतूं आहिनि? 5 सूरतूं आहिनि। ठीकु आहे। वसल यानी जुमिले में अतफ़ करण जूं 2 सूरतूं जेके पियो हिते ज़िक्र कई, ऐं जुमिले में अतफ़ खे छॾे ॾियण जूं घणियूं सूरतूं आहिनि? 5 सूरतूं आहिनि, जिथे असां जुमिले में अतफ़ खे छॾे ॾींदासीं। उन्हनि 5 सूरतुनि मंझां पहिरीं सूरत बयानु कई त जुमिले में कमाल इत्तिसाल हुजे, यानी कि जुमिले में कमाल इत्तिसाल जो मतिलबु आहे इतिहाद ताम, यानी मुकमिल तौर ते उहो जुमिलो मुतहिद हुजे, साॻी ॻाल्हि हुजे। पोइ इतिहाद ताम कीअं हासिलु थींदो? उन जूं 3 सूरतूं बयानु कयईं त बदल जे ज़रिए हासिलु थींदो, ऐं ताक़ीद जे ज़रिए हासिलु थींदो, ऐं बयान जे ज़रिए हासिलु थींदो। इहा थी फ़सुल जी पहिरीं सूरत। हाणे वरी बयानु थो करे फ़सुल जी ॿी सूरत, त असां कहिड़ी जॻह ते जुमिले में फ़सुल खे, जुमिले में अतफ़ खे छॾे ॾींदासीं, फ़सुल कंदासीं, वसल न कंदासीं, अतफ़ न कंदासीं, वाव खे न आणींदासीं। उहा ॿी सूरत कहिड़ी आहे? पढ़ो। व ऐं यकून बैनल जुमिलतैन तबाइन ताम बि ऐं यख्तलफ़ा ख़बरन व इंशाअन का कौलिही। ॾिसो ॿी सूरत, जॾहिं असां जुमिले में अतफ़ करण खे छॾे ॾींदासीं, अतफ़ न कंदासीं, फ़सुल कंदासीं, वसल न कंदासीं, वाह हरूफ़ आतिफ़ा खे न आणींदासीं, उहा ॿी सूरत इहा आहे त ॿई जुमिला में तबाइन हुजे, यानी ॿई जुमिला हिक ॿिए खां जुदा हुजनि, ॿई जुमिला हिक ॿिए खां अलॻि हुजनि, बाइन हुजनि। हे माना बाइन माना जुदा थियणु। ॿई जुमिला हिक ॿिए खां तबाइन अलॻि हुजनि, ॿिन्ही जुमिलनि में इतिहाद न हुजे। कीअं अलॻि हुजनि? त हिकिड़ो जुमिला ख़बरे हुजे त ॿियो जुमिला इंशाय हुजे। छो त अतफ़ असां उते ई कंदा आहियूं न जिथे ॿई जुमिला या त ख़बरे हुजनि या त इंशाय हुजनि। जेकॾहिं उन्हनि में तबाइन आहे, जेकॾहिं यानी हिकिड़ो जुमिला ख़बरे आहे ॿियो जुमिला, त उन जॻह ते अतफ़ न कयो वेंदो। इहा ॿुधाए थो ॿी सूरत। ॾिसो मिसाल, जीअं
शाइर जो इहो कौल आहे, इहे शाइर आहे, शेर ज़िक्र कयो अथई, वकाल राइदुहुम अरसू नुज़ाविलुहा फहतफु कुल्लि इम्रिइन यजरी बिमिक़दार। वकाल ऐं चयो, राइद चइबो आहे उन शख़्स खे जेको काफ़िले खां पहिरियां वञी जॻह जी निशानदही कंदो आहे। मसलन जंग जे लाइ को काफ़िलो वेंदो आहे न, त काफ़िले में हज़ारे माण्हू हूंदा आहिनि, त उन काफ़िले जे लाइ कंहिं उन खां पहिरियां कंहिं शख़्स खे वञी मोकिलिबो आहे त तूं वञी ॾिसी अचु त कहिड़ी जॻह मुनासिबु आहे जिथे काफ़िले खे माण्हू रोके, उते पाणी बि आहे या न, वेहण जी सुम्हण जी सहूलियत बि आहे या न। त पहिरियां हिकिड़ो शख़्स वञी करे ऐं ॾिसी ईंदो आहे, उन जॻह जो ख़्यालु रखंदो आहे, उनखे चइबो आहे राइद। हिते राइद मां मुराद आहे, हिन शेर में राइद जो मुराद आहे क़ौम जो सरदार। ठीकु आहे। अरसू, अरसू इहो बाबे इफ़आल आहे, अरसा युरसी, अमुर बाबे इफ़आल मञा अमुर आहे इहो। अरसूअ जी माना आहे तव्हां हिते पड़ाव विझो, काफ़िलो पड़ाव विझंदो आहे न, ब्रेक ॾींदो आहे, रुकिजी वेंदो आहे। नुज़ाविल इहो बाबे मुफ़ाअलत मञा आहे, फ़इल मुज़ारे जमो मुतकल्लिम। नुज़ाविल हा माना असां मुक़ाबिलो कंदासीं उन्हनि सां, असां उन्हनि सां जंग शुरू कंदासीं। हतफ़, हतफ़ चइबो आहे मौत खे, कुल सभु इमरान हर शख़्स, यजरी माना जारी थींदो उनमें मौत, बेमिक़दारिन मिक़दार इन जो मादो क़दुरु आहे, माना तक़दीर जे मुताबिक़। ठीकु आहे। हाणे तर्जुमो कयो शेर जो। वकाल राइदुहुम ऐं चयो उन्हनि खे, राइदुहुम माना उन्हनि जे सरदार अॻुवाण, त अरसू तव्हां रुकिजी वञो, नुज़ाविलुहा असां जंग कंदासीं उन्हनि सां, असां मुक़ाबिलो कंदासीं उन्हनि सां। फ़हतफ़ पोइ मौत, कुल्लि इम्रिइन हर शख़्स जो, यजरी जारी थींदो, ईंदो मौत हर शख़्स खे, बेमिक़दारनि तक़दीर जे मुताबिक़। हिते मिक़दार में मुराद उहा माप न आहे। ठीकु आहे। बेमिक़दार जो माना क़दुरु आहे, क़दुरु माना तक़दीर, यानी कि क़ौम जो जेको सरदार आहे उहो पंहिंजे सिपाहियुनि खे, पंहिंजनि फ़ौजियुनि खे चवे थो त तव्हां हिन जॻह ते पड़ाव विझो, असां दुश्मन सां मुक़ाबिलो कंदासीं, तक़दीर में जंहिंजो मौत लिखियलु हूंदो उनखे मौत ईंदो। ॾिसो त हाणे हिन जॻह ते बि अतफ़ खे छॾियो वियो आहे। असुल में महल इस्तिशाद इन शेर में मुसनिफ़ छो शेर ज़िक्र कयो आहे, मक़सदु छा आहे इन शेर में। ॾिसो इन शेर में ॿी सूरत कहिड़ी बयानु कयईं, फ़सल करण जी, यानी अतफ़ न करण जी। ॿी सूरत कहिड़ी आहे त जुमिलनि में तबायुन हुजे, यानी ॿई जुमिला हिक ॿिए जे मुख़ालिफ़ हुजनि। कीअं त माना हिकिड़ो जुमिलो ख़बरिया हुजे त ॿियो जुमिला इंशाया हुजे, त हिन शेर में बि इन आहे, हिकिड़ो जुमिला इंशाया आहे त ॿियो जुमिला ख़बरिया आहे। ॾिसो अरसू इहो अमुर आहे, अमुर जुमिला इंशाया, जुमिला ख़बरिया आहे, जुमिला इंशाया। ऐं नुज़ाविलुहा इहो, नुज़ाविलुहा फ़हतफ़ इहो ॿियो जुमिलो आहे इहो। ठीकु आहे। इहो नुज़ाविलुहा इहो फ़इल मुज़ारे आहे, इहो जुमिला ख़बरिया थींदो, जुमिला इंशाया थींदो, इहो जुमिला ख़बरिया थींदो। ठीकु आहे। त अरसू इहो जुमिला न खां इहो जुमिला इंशाया आहे, ऐं नुज़ाविलुहा इहो जुमिला ख़बरिया आहे। त जुमिला ख़बरिया जो जुमिला इंशाया ते अतफ़ न कयो वेंदो। सो उन जे करे इन न चई वकाल राइदुम अरसू व नुज़ाविलुहा, हिते वा आंदई न आंदई, छो त हिकिड़ो जुमिला इंशाया आहे, ॿियो जुमिला ख़बरिया आहे। माना शाइर बलागत जे उसूल खां वाक़िफ़ हुयो, जेको बलागत जे उसूल खां वाक़िफ़ न हूंदो उहो हिते वाव खे आणींदो। सम्झ में आयो। ॿियो वरी इहो चई त ॿी सूरत में इहो आहे त माना ॿिया त वरी ॿिन्ही जुमिलनि में ॿई जेके जुमिला आहिनि उन्हनि जी माना में मुनासिबत न हुजे, यानी ॿ जुमिला ज़िक्र कया वञनि, उन ॿिन्ही जुमिलनि जी माना में मुनासिबत ई न हुजे। जॾहिं ॿिन्ही जुमिलनि जी माना में मुनासिबत न हूंदी त पोइ असां उते बि अतफ़ न कंदासीं। पुठियुनि जॻहियुनि ते असां पढ़ियासीं, उन में अतफ़ जेको कयोसीं उन में माना में मुनासिबत हुई। कीअं ॾिसो, इनल अबरार लफ़ी नईम व इनल फुजार लफ़ी जहीम, त नेकोकार जेके आहिनि उहे जन्नत में वेंदा ऐं जेकी गुनहगार आहिनि उहे जहन्नम में वेंदा। त माना में मुनासिबत आहे न, त नेकोकारनि जे लाइ जन्नत साबित आहे, गुनहगारनि जे लाइ
त माना में मुनासिबत थी, ॿई शयूं हिक ॿिए जे मुतज़ाद हुयूं त अंजाम बि मुतज़ाद ई थियो। जेकॾहिं ॿ जुमिला आहिनि ऐं ॿिन्हिनि जी माना में मुनासिबत न आहे त पोइ उते अतफ़ बि न कयो वेंदो, उते फ़सुलु कयो वेंदो, यानी अतफ़ खे छॾियो वेंदो। मिसाल जीअं मुसनिफ़ बयानु कयो आहे, अली कातिबुन अल हमाम ताइरुन, अली लिखंदड़ आहे, हमाम ताइरुन कबूतर उॾंदड़ आहे। ठीकु आहे, त इन जॻह ते अतफ़ करण जी बि ज़रूरत ई न आहे, छो त ॿई जुमिलनि में माना में मुनासिबत आहे। अली लिखंदड़ आहे, अलॻि जुमिलो आहे, अलॻि माना आहे, ऐं कबूतर उॾंदड़ आहे, इहो को उनजो मुतज़ाद आहे या उन सां का निस्बत आहे त जो असां अलीअ जे लिखण सां पोइ कबूतर जे उॾण जे तरफ़ को सम्झी सघूं ॻाल्हि। ठीकु आहे, सो इहे शयूं इन में हिक ॿिए जे तरफ़ मुनासिबत बि न आहे, सो उनजे करे अतफ़ बि हिते न कयो वेंदो। तर्जुमो कयो, औ बे अल्ला यकून बैनहुमा मुनासिबतुन, या इन अहिड़े तरीक़े सां त न हुजे उन्हनि ॿिन्ही जे दरमियान मुनासिबत माना में। मिसाल जीअं तुंहिंजो इहो कौल त अली कातिब आहे ऐं कबूतर उॾंदड़ आहे, फ़इन्नहु ला मुनासिबत फिल माना बैन किताबत अली व तयरानिल हमाम, त पोइ बेशक इहो न आहे मुनासिबत माना में दरमियान अलीअ जे किताबत जे ऐं कबूतर जे उॾंदड़ जी माना में का मुनासिबत आहे? न आहे मुनासिबत। वयुकाल फी हाज़ल मौज़, ऐं चयो वेंदो त हिन जॻह में इन बैनल जुमलतैन, बेशक इन ॿिन्ही जुमलनि में कमाल इनक़िताउ आहे। ठीकु आहे, त फ़सल यानी अतफ़ न करण जी पहिरीं सूरत असां कहिड़ी पढ़ीसीं त ॿिन्ही जुमलनि में कमाल इत्तिसाल हुजे। ठीकु आहे, हाणे मां हासिल सम्झो सबक़ जो। ठीकु आहे, फ़सल जूं 5 सूरतूं, 5 सूरतुनि मञा 2 सूरतूं हिन महिल असां पढ़ियूंसीं। पहिरीं सूरत कहिड़ी हुई त ॿिन्ही जुमलनि में कमाल इत्तिसाल हुजे। कमाल इत्तिसाल जो मतिलबु मुस्लिम बयानु कयो त यानी इत्तिहाद ताम हुजे, ॿई जुमला मुत्तहिद हुजनि, हिकु माना ॿई जुमला मुत्तहिद हुजनि, ॿई जुमला हिक ई तरीक़े जा हुजनि। पोइ ॿई जुमला कीअं मुत्तहिद हूंदा, उनजा 3 तरीक़ा बयानु कई, या त उहो बदल जे ज़रिए, यानी हिकिड़ो जुमिलो मुबदल में हूंदो त ॿियो उनजो बदल हूंदो। जॾहिं बदल मुबदल में हूंदा त उनमें कमाल इत्तिसाल अची वियो न, इत्तिहाद ताम अची वियो। इन जॻह ते असां अतफ़ करे पोइ वरी उनमें मुग़ायरत पैदा न कंदासीं। या बयानु हूंदो त पहिरियों जुमिलो ॿियो जुमिलो जेको आहे उहो पहिरें जुमिले जो बयानु हूंदो। जॾहिं ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जो बयानु हूंदो त पोइ उन्हनि में माना इत्तिहाद ताम थी वियो, कमाल इत्तिसाल थी वियो। जेकॾहिं असां उते अतफ़ आणींदासीं त वरी उन्हनि में मुग़ायरत पैदा थींदी। हालांकि असुलु मक़सदु आहे त पहिरें जुमिले जी वज़ाहत करणु, उन में मुग़ायरत न आहे, अतफ़ कंदासीं त वरी मुग़ायरत पैदा थी वेंदी। 3 सूरत वरी बयानु कयईं ताक़ीद जी, त पहिरियों जुमिलो आहे जेको आहे सो ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जो ताक़ीद हुजे, बतौर ताक़ीद जे ज़िक्र कयो वञे। ताक़ीद मंझि बि कमाल इत्तिसाल हूंदो आहे, इत्तिहाद ताम हूंदो आहे, सो उनजे करे असां अतफ़ करे पोइ उन में मुग़ायरत खे पैदा न कंदासीं। ॿी सूरत वरी बयानु कई त जंहिंमें ॿई जुमिला हिक ॿिए में उनमें कमाल इनक़िता हुजे, यानी उनमें इत्तिहाद न हुजे। यानी हिकिड़ो जुमिला ख़बरे हुजे त ॿियो जुमिला इंशाए हुजे। जॾहिं हिकिड़ो जुमिला ख़बरे हूंदो, ॿियो जुमिला इंशाए हूंदो, त उनमें बि अतफ़ न कयो वेंदो। या त वरी ॿिन्ही जुमिलनि में मानवी तौर ते इत्तिहाद न हुजे, पहिरें जुमिले जी अलॻि माना हुजे, ॿिए जुमिले जी अलॻि माना हुजे। अलॻि माना त जुमिलनि जी हूंदी, मतिलबु इहो त माना ॿिन्ही माननि में मुनासिबत न हुजे, त हिकिड़े जुमिले जी माना सां ॿी माना जी तरफ़ ज़हन ई न वेंदो हुजे। जॾहिं ॿिन्ही में मुनासिबत ई न हूंदी त पोइ उन्हनि खे मिलाइण जो कहिड़ो फ़ाइदो। पोइ उनखे पोइ उनमें वसल ई कोन कंदासीं, उनमें मिलाईंदासीं कोन, त पोइ माना उनमें फ़सुलु कंदासीं, ॿिन्ही जुमिलनि खे जुदा कंदासीं, छो त माना में मुनासिबत ई न आहे, त पोइ उते मिलाइण चिमानादार। ठीकु आहे, सम्झ में अची वियो? वल्लाहु आलम बे हक़ीक़तुल कलाम।